सॻियूं भरिसां SM बचा बंद ते मौजूदु आहियूं, जिते ॻोठाणनि SM बचा बंद खे जेके रूणियूं लॻियूं आहिनि ऐं उन ते कमु न थियण ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा चवणु आहे। मुसलसिल बरसाति ऐं ॿोॾि जे करे जेको SM बचाव बंद में ॿई तरफ़ रूणियूं पइजियूं आहिनि, पर हितां जो DC ऐं जेके इंजीनियर आहिनि पोइ बि जेको आहे माल ठाहिण लाइ, पंहिंजा बिल ठाहिण लाइ जेको आहे सरगर्म आहिनि। तव्हां ॾिसो हिते कैंप जे आॾो असां उनजी मौजूदु आहियूं, जिते हू हींअर वेठा आहिनि ऑफिसर। उते हिकिड़ी जेको आहे ट्राली ॿियारियूं बीठा आहिनि, पर उहा बि मुसलसिल बीठी ॾिसूं था। कंहिं बि जेको आहे बंद जी मालिकी न कई आहे। हिकिड़ो बरसाति माण्हुनि खे ॿोड़े छॾियो आहे। ॿियो हाणे जेकॾहिं बोर्ड जो पाणी हाणे मथां पोज़ीशन हुकूमत जी अहिड़ी आहे त का पोज़ीशन ॿुधाए कोन थी त माण्हू काॾे निकिरी वञनि। पर हींअर जेके असांजा जेके सियासी समाजी दोस्त आहिनि, उहे राब्तो करे ॿुधाइनि था त पाणी तमामु 2010 खां बि घणो आहे। जेकॾहिं कचे में को माण्हू आहे त उनखे कढण जी कोशिशि कयो, पर हुकूमत हींअर ॿेड़ियूं बि ॾियण लाइ तयारु न आहे। जेको आहे माण्हू जेके अंदरि फाथल आहिनि उनखे कढी सघूं। वॾी नाअहली आहे करप्ट हुकुमराननि जी। असां जेके सियासी तंज़ीमूं आहिनि या जेके दुनिया लेवल ते जेके आहे इंसानी हमदर्दी रखनि था, असां उनखे अपील कयूं था त खुदारा हिन पाकिस्तान जी करप्ट हुकुमराननि जी नाअहलीअ जो नोटिस वठो ऐं हिननि खे चओ त असां ग़रीबनि जी मालिकी कनि। वॾा घारा लॻी आहिनि, जंहिंजे करे उहो किरेल कराए ऐं उन्हनि घरनि खे उते जो उते दॿायो थो वञे, ॿाहिरां मिटी न थी वञे। ऐं कुझु जेके वॾा घारा आहिनि उहे रहिया पिया आहिनि। ऐं हिते असांखे जिते हर जॻह ते हिननि खे झूपड़ी हणी आहे, उहा हई न आहे। ऐं हिननि जेको किरदारु अदा कयो आहे सिर्फ़ु पंहिंजे कमाईअ जो तरीक़ो रखियो आहे। उतां जी मिटी पटे उते ई पिया हणनि। कुझु जेको आहे ॾेखावे जे लाइ घारा पूरा करे ऐं इहो कमु कयो थो वञे। ऐं बोर्ड जी सूरत हाल तमामु घणी में घणी ॿुधाई थी वञे। कचे वारा माण्हू ॿुॾनि था, तड़पनि था पिया, लेकिन हिते का सरकारी तौर ते न को ॿेड़ी ॾिनी वई आहे, न को का कैंप हई वई आहे। SM बचाव बंद आहे, जंहिंखे बारिश घारा लॻी चुका आहिनि। तव्हां पाण ॾिसो पिया वॾा घारा जेके उन्हनि खे केरु ॾिसे नथो। बाक़ी जेके हिते 3 आहिनि बेलदार आहिनि ऐं दारोगो आहे, सर्वेर आहे, उहे ख़ाली फिरनि था, ख़ाली चकर ॾियनि था। बाक़ी पोइ हिते कुझु पोज़ीशन न ॿुधाइनि था बंद जी, न पाणीअ जी था ॿुधाइनि। पोइ इन जे करे असां अपील था कयूं आला अमलदारनि खां त जल्द खां जल्द इन बंद जी मालिकी कई वञे ऐं जेके घारा पियल आहिनि इहे बंदि कराया वञनि। न त असां महमूद चना जे बंद ते बीठा आहियूं। तमामु घणो ख़तरो आहे बंद जो, का मालिकी कान थी वञे थी। जेको अचे थो भले पेजारे ते चकर ॾेयूं हलियो थो वञे, तवज कोई कोन थो करे। सरकार खे अपील आहे त महिल असां मारूड़नि जी कनि, बंद जी कनि, जीअं असां बचाव में रहूं ऐं महसूस थी रहूं। माण्हूअ जी मालिकी न आहे। जेके सियासी माण्हू आहिनि उहे अचनि था ॿाहिरों, घुमिया फिरिया, सेल्फियूं कढियूं, पाण में हिक ॿिए जूं हलिया था वञनि। कंहिंखे बि का सपोर्ट न आहे। हिते माण्हू दर पदर आहिनि, अंदरि माण्हू फाथा पिया आहिनि। का ॿेड़ी न आहे हुकूमत ॾिनी जेको माण्हू उन्हनि जी मालिकी करे उन्हनि खे कढे। मलाह वीचारा जेके आहिनि उहे बेवस आहिनि, उन्हनि खे बि मतिलबु ॿेड़ियूं कोन्हनि। उन्हनि खे जे ॿेड़ियूं मिलंदियूं उहे मालिकी बि कंदा ऐं माण्हुनि जी माना कढंदा बि उन्हनि खे। हिन महिल माण्हू घणा अंदरि फाथल आहिनि, उन्हनि जी मालिकी कयूं।